सबा मुतासिरनि जो लाशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे ऐं धरणो बि हलियो वियो आहे। छटो हैदराबाद क़ौमी शाहरा ते ट्रैफ़िक ब्लॉक कई वई आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बासर माण्हुनि पारां मनपसंदनि खे नवाज़ियो पियो वञे, हक़दारनि खे राशन नथो ॾिनो वञे। छठे वेझो लॉकडाउन सबा मुतासिरनि पारां राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे ऐं धरणो बि हलियो वियो आहे। छठो हैदराबाद क़ौमी शाहरा ते ट्रैफ़िक ब्लॉक थी आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बासर माण्हुनि पारां मनपसंदनि खे नवाज़ियो पियो वञे, हक़दारनि खे राशन नथो ॾिनो वञे। अपडेट मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी किंजर वारे इलाइक़े में किंजर जे भरिसां सोंडा वटि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे ॻोठाणनि एहतिजाज करे छटो हैदराबाद क़ौमी शाहरा ब्लॉक करे छॾियो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो कयो रोड ते, जंहिं सबबु रोड ते समय गाॾियूं बीहजी वियूं। एहतिजाज कंदड़ सख़्तु नारेबाज़ी करे रहिया हुआ। हुनजो मौक़िफ़ हो त मुसलसल लॉकडाउन सबबु उहे जेके बेरोज़गार आहिनि, मुआशी तौर ते परेशान आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि मां घणा जेके माण्हू आहिनि जेके पोड़े तबिको आहे या वरी किंजर ढंढ ते मच्छी जे मारे गुज़र सफ़र कंदड़ आहिनि, उहे सभई मुतासिर आहिनि। पर लॉकडाउन दौरान मुसाफ़िरनि लाइ आयल जेका इमदादी राशन आहे उहा मक़ामी सित ते जेका उनजी विरासत थिए पई, उन ते तमामु घणा उन्हनि खे ख़दशा आहिनि। मक़ामी जेके सित ते यूसी जा चेयरमैन आहिनि या बहादुर शख़्सियतूं आहिनि सियासी तौर ते, उहे बदरबांट करे रहियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते खेनि जेको आहे मुतासिर जेके असुलु हक़दार माण्हू आहिनि उन्हनि खे राशन न पियो ॾिनो वञे। छठे जी ज़िले इंतिज़ामिया पारां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, उनखे ख़ातिरी कराई वई आहे। उन खां पोइ थोरी देरि अॻु में उन्हनि एहतिजाज ख़तमु कयो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क़िस्म जूं शिकायतूं अचनि पियूं, एहतिजाज अचनि पिया, साम्हूं अचनि पिया। ख़ासि तौर ते यूसी चेयरमैननि जे ख़िलाफ़ तमामु घणियूं शिकायतूं अचनि पियूं त इमदादी राशन जा पैसा जेके खणी वञनि था, 400 खां 500 बैग्स उन्हनि खे ॾिना वञनि था यूसी में, उते मनपसंद नवाज़ियो पियो वञे, जंहिं करे अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं छठे ज़िले अंदरि आम थी वियूं आहिनि। जी महबूब बिरोही, अपडेट्स लाइ वॾी महिरबानी। छठे वेझो लॉकडाउन सबबि मुतासिरनि जो राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। धरणो बि हलियो वियो आहे। छठो हैदराबाद क़ौमी शाहरा ते ट्रैफ़िक ब्लॉक आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बासर माण्हुनि पारां मनपसंदनि खे नवाज़ियो पियो वञे, हक़दारनि खे राशन नथो ॾिनो वञे। नाज़रीन, ॿिए पासे छठे मां खे ख़बर ॾियूं पिया सुनहरी बैंक बुहारा ऐं आख़िर अपडेट कयूं पिया त सुनहरी बैंक जे मैनेजर खे कोरोना वायरस पॉज़िटिव आयो हो, जंहिंखां पोइ बैंक सील कई वई आहे। छठे माई खे ख़बर सील कयो वियो आहे। खे छठे माई ख़बर ॾियूं पिया। नाज़रीन, छठे माई खे ख़बर ॾियूं पिया छठे वेझो सुनहरी बैंक बुहारा खे सील कयो वियो आहे। बुहारा में बैंक मैनेजर खे कोरोना जी तस्दीक बाद इंतज़ामिया बैंक खे सील करे छॾियो आहे। बुहारा में बैंक मैनेजर खे कोरोना जी तस्दीक बाद इंतज़ामिया बैंक खे सील करे छॾियो आहे। सुनहरी बैंक बुहारा खे सील करण बाद बैंक ॿाहिरां पुलिस खे बि मुक़ररु कयो वियो आहे। बैंक जे समूरनि ॾहनि मुलाज़िमनि जी कोरोना टेस्ट लाइ सैंपल हासिल करे कराची उमारिया विया आहिनि। 3 ऑफिसर समेत बैंक जे समूरे अमले खे पंहिंजे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। ससल लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी छठे ज़िले जे फायरी शहर बुहारा में हिकु निजी बैंक आहे सोनेरी बैंक, जंहिंजे मैनेजर खे 2 ॾींहं अॻु में कोरोना जी तस्दीक थी हुई ऐं हुन मैनेजर समेत संदसि 4 घर बाकी जेके आहिनि उहे उन्हनि में कोरोना जी तस्दीक थियण खां पोइ उन्हनि खे कराची मां टेस्टूं कराइण खां कराची में उहे होम आइसोलेशन में रहिया विया आहिनि। जंहिंखां पोइ छठे जे इंतिज़ामिया फौरी तौर ते अॼु जेका आहे सोनेरी बैंक खे सील करे छॾियो आहे। सोनेरी बैंक ते पुलिस मुक़ररु कई वई आहे, जॾहिं सोनेरी बैंक ते मुलाज़िमत कंदड़ 2 जेके मुलाज़िम आहिनि, जिन में 5 ऑफिसर आहिनि, बाक़ी हेठियों स्टाफ आहे, समूरनि खे क्वारंटाइन कयो वियो आहे, घरनि में आइसोलेशन
जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे घरनि में होम आइसोलेशन कयो वियो आहे, जॾहिं त बैंक खे जेको आहे सील कयो वियो आहे। इहे बैंक मैनेजर जे 2 ॾींहं अॻु में पंहिंजी घर भातियुनि समेत संदसि जेका घरवारी आहे, जेका लेडी डॉक्टरियानी आहे, उन जे पॉज़िटिव अचण खां पोइ ख़ुदि मैनेजर ऐं संदसि 4 घर भातियुनि खे जेका कोरोना जी पॉज़िटिव हुजण जी तस्दीक थी हुई। उन खां अलावा DC ठठो जो चवणु आहे त समूरनि जेके माण्हुनि खे जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि खे आइसोलेट कयो वियो आहे संदसि घरनि में, ऐं हुननि जी सैंपल हासिल कया विया आहिनि, त जीअं हुननि सैंपल हासिल करण खां रिपोर्ट अचण खां पोइ सूरतां साम्हूं अचण खां पोइ वधीक फ़ैसिलो कयो वेंदो। जॾहिं त मकड़ी ते क़ाइमु जेका आइसोलेशन वार्ड आहे उनमें 3 जेके कोरोना जा मरीज़ हुआ, जेके आहिनि उन्हनि जूं 2 भेरा टेस्टूं थियण खां पोइ उहे नेगेटिव अचण खां पोइ ॿिन्ही खे सरियाब करार ॾिनो वियो आहे, ऐं उन्हनि खे अॼु बाज़ाब्ता तौर ते आइसोलेशन वार्ड मां फारग कयो वियो आहे। ऐं बाक़ी 1 कोरोना जो वायरस मुतासिर जेको आहे मकड़ी जे आइसोलेशन वार्ड में मौजूदु आहे। बाक़ी जेकी 4 कोरोना जा पॉज़िटिव जेके केस आया आहिनि बैंक मैनेजर ऐं संदसि घर भातियुनि समेत 3 जा, उहे कराची में होम आइसोलेशन थियल आहिनि। मजबूरी तौर ते ठठे ज़िले अंदरि हाणे सिर्फ़ु 1 जेका आहे ठठे में कोरोना वायरस सबबि आइसोलेशन वार्ड में मरीज़ मौजूदु आहे, ऐं 4 जेके कोरोना जा वायरस जा मुतासिर जेकी जिन रिपोर्ट साकरे सां आहे उहे कराची में होम आइसोलेशन में आहिनि। 5 जेके आहिनि कोरोना जा पॉज़िटिव केस आहिनि ऐं 3 जेके आहिनि टकी चुका आहिनि। जी ठीकु आहे महबूब, रोही अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी। ठठे मां अव्हांखे ख़बर ॾियूं पिया 2 ॾींहं अॻु बैंक मैनेजर ऐं संदसि घर वारी समेत ख़ानदान जे 4 ॼणनि में कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव आई हुई, जंहिंखां पोइ बैंक मैनेजर ऐं संदसि जेके घर वारा आहिनि उहे बि होम आइसोलेट कया विया आहिनि, ऐं गॾोगॾु बैंक में जेके मुलाज़िम कमु कंदो हुआ उन्हनि जा बि सैंपल वरिता विया आहिनि। संदन रिपोर्ट अॼु राति ताईं अची वेंदी। अव्हांखे अपडेट कयूं पिया त बैंक मैनेजर जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ बैंक खे बि सील कयो वियो आहे ऐं बैंक ॿाहिरां अहलकारनि खे बि मुक़ररु कयो वियो आहे। नाज़रीन, जाम शोरों में